अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व नबिय्यना व मअवाना व मलजअना व हादियना व महदियना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। इंतहाई वाजिबुल एहतराम हजरत अल्लामा मौलाना मोहम्मद आदम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया, हजरत मौलाना मोहम्मद सूमर सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया ऐं स्टेज ते वेठल बाकी तमाम उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, मुसलमान भाइरों, हिन बाबरकत महफिल में जेका मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐं उर्स मुबारक हजरत शाह रुकने आलम नूरी हुजूरी रदी अल्लाह ताला अन्हु जे उन्वान सां मंसूबा उन जे अंदर
अमा मुखा अग में काफी उलमा इकराम खा खिताबात बुधा। आखिर में चंद गुजारिशन अर्ज करण जे ला आऊं भी तव्हां जी खिदमत में हाजिर आया। तवज्जो ऐं गौर सां वेही अवां ॿुधण जी कोशिश कंदा। यकीनन जी साईं फरमायो त काफ़ी वक्त खां अवां हिते वेही प्रोग्राम में आलिमन सगूरन जे खिताबन के ॿुधो आ। थकावट हूंदी पर थोड़े अरसे जे लाइ आऊं तव्हां जे साम्हूं चंद मरूज़ात पेश कंदुस ऐं उन खां बाद में सबको पंहिंजे मंजिल जे तरफ रवानो थी वेंदो। रजब शरीफ जो महीनो शुरू थी चुको आ ऐं इहो महीनो तव्हां असांजे आका ऐं मौला हुजूर सय्यदुल मुरसलीन सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जे मेराज शरीफ जो महीनो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात के अल्लाह कई मकाम अता फरमाया, मर्तबा अता फरमाया, दर्जा बुलंद अता फरमाया। कई रुतबा अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता फरमाया। उन्हनि तमाम मकामन मजा, तमाम रुतबन मां, तमाम अज़मतुन मां मेराज शरीफ मदीने वारे जो अजीम शान मर्तबो बिया तो हुजूर जो मौजूज़ो बिया। मेराज शरीफ जे थियण सां कायनात मजा कई पर्दा हा, कई हकीकत हो, जन हकीकतुन जे मथा पर्दा खजी वया ऐं उहे ज़ुहूर में आयो। आयो सब उन सबिनी जो कारण ऐं सबब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जो सफर हुयो। मेराज वरतला उरूज खां। उरूज जो मतलब आहे बुलंदी। अल्लाह पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज शरीफ जे नतीजे में उहा बुलंदी अता फरमाई, उहा रिफत अता फरमाई जिथे इंसानी अकुल हैरान आ, इंसान परेशान आ, इंसान उसी ताई पंहिंजे ख्यालात जे घोड़न के डुराए न थो सके। जिथे वहम ऐं ख्याल न पहुचंदो आ उते मदीने वारो पहुची वियो। ॾाढा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। ऐं पोइ दुनिया के ख़बर पई त मदीने वारे जो मकाम अल्लाह दुनिया में केतिरो बुलंद फरमायो। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। तो सुभान अल्लाह। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़अत का पता। है कदमों के नीचे अर्श उला सुबहानल्लाह सुबहानल्लाह। तमाम भी चो सुबहानल्लाह सुबहानल्लाह। ऐ नामे मुहम्मद सल्ले अला सुबहानल्लाह सुबहानल्लाह। खुली करे वियो ॾाढा सुभान अल्लाह चओ। नाराज थी न सुकुड़ जी न वियो, कावड़ में भी न, खुली करे मानू खुलियल दिल सां
ऐं चेहरे जे मुस्कुराहट सां मुस्तफ़ा जो शान ॿुधजे ऐं सुभान अल्लाह चइजे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो सफ़र पाण बयान फरमायो। थींदो ईअं आ, को बि वॾो शान वारो रुतबे वारो सैर करे कंहिं बि मुल्क में वञे त उन जा जेके हेठियां हूंदा आहिनि, मातहत हूंदा आहिनि, वापस अची उन जे सफ़र सैर जा तमाम तफ़सील ॿुधाईंदा आहिनि। पाकिस्तान जो वज़ीर आज़म वञे मोटी ईंदो, उन जा मातहत अची प्रेस कॉन्फ्रेंस कंदा, दुनिया जे साम्हूं ईंदा, मीडिया जे साम्हूं ईंदा, तमाम सैर जा सफ़र जा दौरे जा तफ़सील अची ॿुधाईंदा। पर हितरे अल्लाह ताला कानून ई बदलाए छॾियो। दुनिया जा माण्हू सैर कनि, दुनिया जा सदर सैर कनि, दुनिया जा प्राइम मिनिस्टर दौरे ते वञनि, वापस अचनि, उन जा मातहत अची करे दुनिया खे ॿुधाईंदा साहब हिन मुल्क में वियो, फलाणनि सां मीटिंगूं कयई, फलाणनि सां फलाणा मामला तय थिया। उहे अची करे सैर ऐं दौरे जा सफ़र जा तफ़सील माण्हुनि जे साम्हूं बयान कंदा। अल्लाह फरमायो दुनिया वारनि जो दस्तूर इहो हूंदो आहे, पर मां पंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जे लाइ दुनिया वारनि जो दस्तूर तब्दील थो करे छॾियां। ॿियनि जे दौरनि सफ़रनि सैरनि जा तफ़सील ॿिया ॿुधाईंदा। मुस्तफ़ा जे मेराज जे सफ़र जो तफ़सील मां रब पाण बयान कयां थो। ॾाढा सुभान अल्लाह चओ। ॿिए खां का शइ रहिजी वेंदी, बयान में कमी थींदी, अल्लाह ताला हर नुक्स खां ऐब खां पाक आहे। चओ सुभान अल्लाह। भला ॿियो केरु ॿुधाए हा, न केरु ॿुधाए हा, या त हुजूर पाण बयान कनि। ॿियो त हुजूर सां गॾु केरु हुयो ई कोन इन सफ़र में, त बयान किथां करे। वेठा आहियो त मौजूद हुजण जो सबूत जो सुभान अल्लाह ॾाढा चओ। जिब्रील सिदरा ते रुकजी वियो, सही मां अॻिते नथो वधी सघां, पर सड़ी वेंदा, जली वेंदा। जिब्रील कोन रहंदो, अॻिते नथो हली सघां। जिब्रील त सिदरा ते रहिजी वियो, मुस्तफ़ा जो सफ़र सैर अञा अॻिते। असुल मेराज आहे अॻिते। इन सॼे खे अल्लाह ताला इसरा जे लफ़्ज़ सां बयान फरमायो। इसरा जी माना हूंदी आहे सैर करण, सफ़र ॿी शइ हूंदी आहे, सैर ॿी शइ हूंदी आहे। सफ़र में आहे अवां हितां चढ़िया, सीपेक ठही वियो, मोटरवे ठही वियो आहे, हितां चढ़ो सिधो इस्लामाबाद, रस्ते में काथे लथा कोन, बीठा कोन, सफ़र तय करणो आहे। इहो सफ़र सैर ईअं न हूंदो आहे। हितां अवां चढ़िया, अॻे शहर में लथा, वरी अॻी जाइ ते लथा, वरी का सफ़र जी सियाहत जी का पॉइंट भली अची वई, ॾिसण जहिड़ो को बाग बागीचो अची वियो, उन जाइ ते कुझु घड़ियूं अवां घारियूं लथा, वरी तव्हां अॻिते पंहिंजो सैर शुरू कयो। सैर में माण्हू अखियूं बंद कोन कयो वेंदो आहे, ईअं चढ़े वञी मंज़िल ते लहे। सफ़र में ईअं हूंदो आहे, पर सैर में ईअं न हूंदो आहे। सैर में माण्हू ॾिसंदो वेंदो आहे, घुमंदो वेंदो आहे। सैर सियाहत जे अंदरि हर जाइ ते लही करे माण्हू ॾिसी अॻिते हलंदो आहे। अल्लाह मदीने वारे जे मेराज जे सफ़र खे सफ़र जे लफ़्ज़ सां न, सैर जे लफ़्ज़ सां बयान फरमायो।
जो मक्के मां मुस्तफा निकता ये न हो जो मक्के मां निकरण बैतुल मक़दस में पहुंचण या बैतुल मक़दस मां निकरण सिदरा ते पहुंचण सिदरा ता निकरण अर्श ते पहुंचण अर्श खां हलण ला मकान ते पहुंचण ये कोन हुयो हुजूर जो सैर हुयो सफर न अल्लाह उनके सैर सां बयान फरमायो सफर त मेराज जो आहे पर कुरान फरमायो सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही लैला ॾाढा सभई सुभान अल्लाह चओ उहा ज़ात पाक आहे जंहिं सैर करायो थियो बि ईअं हेॾे निहारियो थियो बि ईअं साईं मके मां निकिरण हज़रत मूसा कलीमुल्लाह रस्ते में मिले चो सुभान अल्लाह हुजूर उनखे ॾिसंदा वञनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण जी जाइ बैतुल्लाह में हुजूर लहन उन जाइ ते मुस्तफा नफिल पढ़न बैतुल मक़दस में हुजूर अचन 1.25 लाख जे लगभग नबी सगुरा पहिरियां मौजूद आहिनि उन्हनि खे हुजूर नमाज पढ़ाइनि वरी सफ़र मेराज जो अॻिते हुजूर शुरू फरमाइनि अल्लाह सफ़र जा लफ़्ज़ न असरा जा लफ़्ज़ फरमाया जंहिंजी माना है सैर त सैर में माण्हू हलंदो वेंदो ॾिसंदो वेंदो लहंदो वरी अॻिते वेंदो अॻी पॉइंट ते लही उहा शयूं ॾिसी वरी अॻिते वेंदो मदीने वारे जो मेराज जो सफ़र बि अल्लाह फरमायो सैर सैर अल्लाह पाण बयान फरमायो जो तो मथे मंदिर में केर साणी ना है अल्लाह फरमायो बे केर बयान कंदो मानू उनते पत कन या नखल महबूब मेरा जो तू कर उन जो बयान मां रब पाण तो कया अल्लाह ताला को मुख्तलिफ जायन में इन सूरत में ये शुरू में मेराज जे सफर के सैर जे लफ्ज सां बयान फरमायो सूरत नजम जे अंदर भी अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इन मेराज वारो सफर जो बयान फरमायो सफर जे ला सैर जे ला माण्हू ॿाहिरि निकिरे वञे दौरे जे ला कुछ ॻाल्हियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि उन्हनि जी मालूमात करणु ज़रूरी आहे उनमा हिकड़ी गालिया हुंदिया अब आयो सैर कयो कहया करायो कहया शुरू किथां थियो सैर हलियो कहिड़े पासे दे रात में थियो ॾींहं में थियो वक्त उन में केतिरो लॻो ऐं सैर थियो छो ये तकरीबन 7 ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं बि सफ़र जे लाइ तव्हां कयो मां कयां केर बि करे उन जे लाइ इन्हनि जी मालूमात ज़रूरी आहे त ख़बर पवे सैर कंहिं कयो कंहिं करायो किथां खां थियो कहिड़े तरफ़ सैर थियो आहे रात में थियो ॾींहं में थियो वक़्त उन में घणो लॻो थियो छो आहे अल्लाह इन्हनि 7 ॻाल्हियुनि जा जवाब इन सूरत जे इन आयत में बयान फरमाए इहो अल्लाह जे कलाम जो एजाज़ आहे कुरान करीम जो मौजूज़ो आहे जो इन सूरत जे इब्तिदाई इन आयत जे अंदर अल्लाह ताला ये 7 ॻाल्हियूं बयान फरमायूं आहिनि मां तर्जुमो कयां थो ॻाल्हि मां समझी वेंदा पर दुरूद हिकिड़ो भेरो ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या माशाअल्लाह जमात घणी आयो पर दुरूद पढ़ण मज़ो नथा कयो हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां थो मन तव्हां जे अंदर में रग़बत पैदा थिए हिकड़े बुजुर्ग जे पाड़े में हिकड़ो माण्हू रहंदो गुनाहगार हो वो बुजुर्ग उनके झलींदो त बाबा बीहु काथे ब्रेक त दे गुनाहन के
वक्फो ही ना है, ब्रेक ही ना है, वठ वठा लगी पई थी। अॻिते जी भी तैयारी कर, तौबा कर, मुड़े ही कोन। फौत थी वियो, उन ही बुजुर्ग उनखे ख्वाब में ॾिठो त जन्नत में घुमे पियो। हाणे तो सुभान अल्लाह चो। अब कर खबर जन्नत में अचे पहुते चीसई हा तू ॾाढी मूंखे तलकी न कंदे पर मां मिड़ई नसीब में पोते हुस तुंहिंजो चवण मूं न पे कयो पर बाबा तो मां तोखे जन्नत में थो ॾिसां। चीसई बराबर जन्नत में ॾिसी थो मां आहियां। मण खां पोइ अल्लाह मुंहिंजे मथां करम फरमायो। खुदा मुझे डोहन जे मथा लिको घुमाए छड़ियो। खुदा मुखे माफी दिनी आ कणी गाल जे करे। चीसे एकड़े मुहद्दिस जी आलम जी कचहरी हुई। उन हदीस एकड़ी बुधाई, उन रिवायत एक बयान कई त जेको मदीने वारे जे मथा ॾाढा दुरूद पढ़ंदो अल्लाह उन जा गुनाह माफ करे उनखे जन्नत में दाखिल फरमाईंदो। सही हुन रिवायत बयान कई। असां जेके भी वेठा हुआसो मां बि उन महफिल में मौजूद हुयुसि। जीअं ॿियनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ पढ़ियो, मूं बि हबीब जे मथां दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ियो। मन खां बाद में अल्लाह फरमायो हिन ॾाढा मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ियो हुयो। मां रब वटि हिन जो दुरूद मक़बूल आ, मूं हिन जा गुनाह बख़्शे छॾिया आहिनि। सही पोइ जन्नत मिली वई। ओ दुरूद मूं पढ़ियो मुस्तफ़ा ते। तो तूं बेड़ो ॾाढा दुरूद पढ़, कहिड़ी ख़बर क़बूलियत जी घड़ी हुजे त पंहिंजा बेड़ा ई पार। ऐं दुरूद खे त हुए रद्द कोन्हे को, ॿियूं शयूं रद्द थी सघनि थियूं, हुजूर जे मथां दुरूद कॾहिं बि रद्द कोन थींदो आहे। ॿी शइ तूं जेकॾहिं का दिलि सां कान कई उहा शइ मरदूद थी सघे थी, उहा रद्द थी करे माण्हूअ जे मुंहं ते लॻी सघे थी। पर दुरूद अहिड़ी अल्लाह जी इबादत आहे, मुस्तफ़ा करीम जे मथां जेको दुरूद सलाम जो तोहफ़ो असां मोकिलियूं था, इहा अहिड़ी शइ आहे इनखे रद्द आहे ई कोन। दिल सां पढ़ियई तब क़बूल आ, जे दिल सां तवज्जो सां न पढ़ियई तब क़बूल आ। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही, ज़ा पाक आहे ज़ात अल्लाह जी जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो। हेॾे निहारियो तवज्जो सां वेही ॿुधो। ॿिनि ॻाल्हियुनि जो जवाब अची वियो। घणनि ॻाल्हियुनि जो? सैर करायो कहे, कयो कहे। अल्लाह फरमायो सुब्हानल्लज़ी असरा, अल्लाह जी ज़ात पाक जंहिं सैर करायो, कराई कंहिंखे बे अब्दिही पंहिंजे ख़ास बाने याने मदीने वारे खे करायो सैर। अल्लाह करण वारो मदीने वारो, रात में थियो या ॾींहं में थियो, असरा बि रात जे सैर खे ई चइबो आहे। ॾींहं जे लाइ असरा जो लफ़्ज़ अरबी में कोन ईंदो आहे। रात जे मौक़े में जेको सफ़र थींदो आहे, सैर थींदो आहे, उनखे अरबी ज़ुबान में असरा चइबो आहे। अल्लाह सैर करायो
करायो भी रात जो ऐं कराई पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के टे गालियूं अची वयो लैलल रात जे तमाम थोड़े हिस्से में माना उन शेर में के साल कोन लग्या सदियों कोन लग्यो वक्त घणो कोन लगो लैलल रात जे तमाम थोड़े हिस्से में यो सैर थियो हालांकि पंधु घणो हुयो सफर वडो हुयो किथे जमीन जो तख्तो किथे ला मकान हुजूर अलैहिस्सलाम मक्के मां निकता हजरत मूसा कलीमुल्लाह वटा में गुजरिया मदीने शरीफ में वो गुजर हुजूर जो थियो जिब्रील बुधायो या रसूल अल्लाह अवां जो हिजरत जो मकाम हुआ अवां हिन जाए ते हिजरत करे इंदा उते भी नबी करीम अलैहिस्सलाम जी मंजिल थी नबी करीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह में नुज़ूल फरमायो जेका हजरत ईसा अलैहिस्सलाम जे विलादत जी जाया उन खां बाद में हुजूर बैतुल मक़दस में आया अंबिया अलैहिस्सलाम के नमाज भी पढ़ायो खुतबा बि नबियन सगोरन ना हुजूर जो शान अजमत भी बयान कयाऊं आखिर में हुजूर भी खुतबो इरशाद फरमायो हुजूर जो मेराज जो सफर अगते पेरियों आसमान ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों आसमान हिन ज़मीन का आसमान 500 सालन जो पंधु आ पेरे आसमान जो अर्ज मोटाई उहा बि 500 सालन जो वरी पेरे आसमान का ॿियो आसमान 500 सालन जो पंधु आ हिक आसमान का ॿियो आसमान 500 साल जी मसाफ़त हर आसमान जो अर्ज माना मोटाई उहा बि 500 सालन जो पंधु आ सिदरा खां मथे आहे लोह आ कलम आ कुर्सी आ हुजूर अलैहिस्सलाम तमाम मकामन खां बाहर निकरी अल्लाह जे अर्श ते जरे हुजूर पहुता त सिदरा खां वठी अर्श इलाही ताईं 70,000 नूरी पर्दा आहिनि हिक पर्दे खां ॿियो पर्दो 500 सालन जो पंधु आ ऐं हर नूरी पर्दे जो जेको अर्ज़ आ मोटाई आ उहा बि 500 सालन जो पंधु आ ज़मीन खां अर्श इलाही ताईं लखन सालन जो पंधु नबी करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे अर्श ते पहुता पर मेराज उते कोन थियो आ मेराज त मुस्तफा जो अञा मथे आ सिदरा ताईं त जिब्रील भी विंदो आ मदीने वारे जी मंजिल अञा मथे आ छो त मेराज उन मकाम खे चइबो आ उन रुतबे खे चइबो आ जंहिं हैसियत ऐं मकाम में आहे नबी उन खां मथे जेको रुतबो मिले उन खे मेराज चइबो आ अगर असां सिदरा ताईं पहुचण हुजूर जो मेराज सजऊं त सिदरा ताईं त जिब्रील पहुचंदो जेको रसूलुल्लाह जे दर जो खादिम आ अगर अर्श ताईं पहुचण के हुजूर जो मेराज असां समझो त अर्श तो हुआ जो फजीलत में रुतबे में मकाम में आलमन लिखियो आ अल्लामा शामी भी फतावा शामी में लिखियो आ उहो मिट्टी जा ज़र्रा मिट्टी जा उहे ज़र्रा जेके हुजूर जे जिस्म सां लगंदा आहिनि इन मिट्टी जो मकाम जेका मुस्तफा जे कदमन सां लगे हुजूर जे जिस्मन सां लगे हुजूर जे जिस्म मुबारक सां लगे इन जो मकाम मस्जिद खां मथे बैतुल्लाह खां मथे बैतुल इज्जत खां मथे बैतुल मामूर खां मथे अल्लाह जे अर्श खां बि इन ही मिट्टी जो मकाम मथे आ जेडो मुंह जोर लगायो तहां बि तेडो जोर लगायो ना हाँ लाउड होगा है ना कि माइक जो वेझो थी वे जोरा सा सुभान अल्लाह चो मुकाबलो थे ना स्पीकर ही माइक हुन वट हुजे मुंह वट भी जैसे हू घणा बहरा सुभान अल्लाह तो चई आऊं केतरो तो किथे हला माशाअल्लाह अल्लाह तां जे इश्क के सलामत रखे चो सुभान अल्लाह इन अर्श खां त हुजूर जी जिस्म सां जेका मिट्टी मुबारक लगे थी उन जो दर्जो मकाम थे हाणे इन अर्श ते पहुचण जे मेराज छो त भाई इन अर्श खां त हुजूर जे कदमन जे मिट्टी जो शान मथे आ आउं नथो चवां उलमा किराम
लिखियो आ पंहिंजे किताबनि में अल्लामा इब्न आबिदीन शामी भी लिखियो जंहिंमां सबूरा असां फतवा ॾींदा आहियूं असां सुन्नी हनफी बरेलवी तरींदा आहियूं पर देवबंदी हुन मां फतवा ॾींदा सभिनि वटि मोतमद अलैहि किताब उन बि इहा ॻाल्हि लिखी हुजूर जो मेराज अञा मथे अर्श खां मथे ऐं उहो मेराज आहे हुजूर जो अल्लाह जे सिफ़तुनि जो सैर ऐं अल्लाह जे ज़ात जो मुशाहिदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने लखनि सालनि जो पंधु थे तो अल्लाह जो अर्श एतिरो मथे हुजूर सैर करे मुटी आया अल्लाह फरमायो लैलन रात जे तमाम थोड़े हिस्से में यो सैर सफर थियो चो सुभान अल्लाह सैर करायो अल्लाह कयो मुस्तफा थियो रात जो वक्त घणो भी न लगो तमाम थोड़ो वक्त लगो अल्लामा इस्माइल हक़ी तफसीर रूहुल बयान जे अंदर लिखियो आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो दीदार करे जने पाण वापस मुठी आया जय पानी सा हुजूर अलैहिस्सलाम वुजू फरमाए वया हा वो पानी बयाना हलो पे बिस्तरो भी मुस्तफा जो गरम होयो जय दरवाजे के खोले हुजूर बाहर निकता हा जने वापस हली आया त दरवाजे जो कुंडो भी अञा हलियो पे जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद सैर अल्लाह करायो कयो मदीने वारे रात जो थियो रात जे थोड़े हिस्से में थियो आ चार गालियों अची वयूं पंजी गाल बुधो अल्लाह ताला फरमायो मिनल मस्जिदिल हराम सैर जी शुरुआत जेका थी आ मस्जिद हराम खां माना बैतुल्लाह शरीफ खां थी मक्के मजा थी इलल मस्जिदिल अक़सा 6 नंबर वारी गाल जेका सैर सफर जे लाइ मालूम करणो ज़रूरी आ हुजूर जो वंजण जेको थियो वो मस्जिद अक़सा जे तरफ थियो ऐं उतां खां पोइ मदीने वारा मथे वया आखिरी 7 गाल जेका सफर सैर जे लाइ ॼाणणु ज़रूरी आ अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह फरमायो लिनुरियहु मिन आयातिना सैर इन जे लाइ करायो तो जी असां पंहिंजे हबीब खे पंहिंजूं ख़ास निशानियूं ॾेखारियूं उन निशाननि ॾेखारण जे लाइ अल्लाह ताला फरमायो असां पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात खे इहो मेराज जो सैर करायो उन मेराज जे अंदर कई हिकमतूं पोशीदा आहिनि हिकड़ी हिकमत इहा आहे जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया ते मोकिलियो मेरे तवज्जो कयो अल्लाह हिकिड़ो असां सां सौदो कयो कहिड़ो अल्लाह असां खां जान बि वरिती माल बि वरितो बदले में अल्लाह मोमिन खे जन्नत अता फरमाए थो इन्न अल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह तो सुभान अल्लाह बेशक अल्लाह मोमिनन खां उन्हनि जो माल भी खरीद फरमायो उन्हनि जी जान भी खरीद फरमाई बदले में अल्लाह उन्हनि खे जन्नत अता फरमाईंदो सौदो अल्लाह कयो कहीं कयो बा ॾाढियां ॻाल्हायो कहीं कंहिंसां असां मोमिननि सां सौदे जी ॿ सूरतूं आहिनि या सिद्धो पाण में हिक ॿिए सां केर कन माण्हू जेकॾहिं सिद्धो नथा कनि त पोइ वरी कंहिंजे वास्ते सां विच में ॿियो हूंदो जेको ॿिन्हिनि जो सौदो कराईंदो
हाणे अल्लाह सां जेको असांजो वापार थियो आहे वो डायरेक्ट कोन थियो आहे, सिधो कोन थियो आहे, हुजूर जे वास्ते सां थियो। सिधो त कंहिं कोन कयो आहे न, असां त कोन कयो आहे, मत हुननि मौलवियुनि कयो हुजे, पर कंहिं बि कोन कयो आहे। अल्लाह सां जेको सौदो थियो उहो मदीने वारे जे वास्ते सां थियो। जान ॾिनी मोमिन माल ॾिनो, बदले में अल्लाह जन्नत ॾींदो। सिधो जॾहिं सौदो थींदो आहे, ॾियण वठण वारो पंहिंजूं शयूं ॾिसंदा हिक ॿिए जूं। अब मां ॾिठी, मां तोखे बदले में हे थो ॾियां, ही शइ वठु, पैसा वठु, जेका बि शइ आहे, ॿई हिक ॿिए शयूं ॾिसी वापार कंदा। जे पाण हिक ॿिए जूं नथा ॾिसी सघनि त जेको विच वारो हूंदो उहो ॿिन्हिनि जूं शयूं ॾिसंदो, हुन जी बि ॾिसंदो, हुन जी बि ॾिसंदो, हुन खे बि चवंदो मां ॾिठी आहे, हुन खे बि चवंदो मां हुन शइ जी ॾिसी आहे, जेका शइ तोखे मिले थी उहा बि ठीकु आहे, हुन खे बि चवंदो। पोइ ॿिन्हिनि धुरुनि जो एतमाद उन जे मथां हूंदो, जेको विच वारो सौदो कराए थो। अल्लाह ताला फरमायो महबूब सौदो मोमिननि सां तो करायो। मोमिननि जान माल ॾिनी इहो त तो ॾिठो, पर बदले में मां जेका मोमिननि खे जन्नत ॾींदुसि उहा जन्नत आहे सिदरा खां मथे, सतन आसमाननि खां मथे। ऐं मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौदो मोमिननि सां थियो। जान मोमिन ॾिनी, माल मोमिन ॾिनो, बदले में उनखे जन्नत ॾींदुसि। मोमिननि जो माल उन्हनि जी जान त तो ॾिठी आहे, बदले में मां जेका उन्हनि खे जन्नत ॾियण वारो आहियां उहा जन्नत सिदरा खां मथे आहे। सैर आसमाननि जो कर, सफ़र आसमाननि जो कयो, मथे सिदरा खां अचो, जन्नत जो मुलाहिज़ो कयो, जन्नत खे ॾिसी वञो, जन्नत जा बाग बि ॾिसो, जन्नत जो नहरूं बि ॾिसो, जन्नत जा गिलमान बि ॾिसो, जन्नत जो हूरूं बि ॾिसो। जन्नत जे अंदरि मोमिननि जे लाइ मां रब जेके नेमतूं तयारु कयूं आहिनि उन्हनि जो मुशाहिदो फरमायो। वापसि वञी मोमिननि खे फरमायो रब जेको तव्हां सां जन्नत जो वाइदो फरमायो आहे, अल्लाह जो वाइदो सचो आहे। उहा जन्नत जेका तव्हां खे मिलंदी, मेराज जे राति मां मुहम्मद पंहिंजे अखियुनि सां उन खे ॾिसी आयो आहियां। अल्लाह पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज जो सफ़र इन जे लाइ बि करायो। जे मेराज न थे हा, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती असां खां पुछी पे सघिया, तव्हां मुस्लमान त चवंदा आहियो त असांजे नबीअ जो रुतबो, असांजे नबीअ जो शान, असांजे नबीअ जो मक़ाम सभिनी खां मथे आहे। अब असां ईअं चवंदा आहियूं या कोन चवंदा आहियूं? ॾाढा ॻाल्हायो, ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। ऐं हक़ीक़त बि आहे। आला हज़रत इमाम अहमद रज़ा फाज़िले बरेलवी रहमहुल्लाह बि इहा ई ॻाल्हि कई आहे जेको तव्हां असांजे अक़ीदे जो इज़हार आहे। चओ सुभान अल्लाह। फरमाए तो खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, और रसूलों से आला हमारा नबी सबसे औला वाला हमारा नबी सबसे बाला वाला हमारा नबी। हर ऊंचे से ऊंचा समझ ये जिसे, हर ऊंचे से
ऊंचा समझ ये जिसे उस ऊंचे से ऊंचा हमारा नबी सबसे औला वाला हमारा नबी। सुभान अल्लाह। ॾाढा चओ ईसाई चवनि असांजे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी मंज़िल इहा आहे जो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला चौथे आसमान ते घुरायो। दबा सभिनी में विरा सुख सुकून त कंहिंखे बि न आहे न। विराए वटि सभु पढ़नि पोइ वरी तकीर कयां थो। हिकिड़ो कमु थींदो न। विराए 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 वटि बसि पूरा थियण वारा पूरा थियण वारा। हा शुक्र आहे विराइजी त विया। वरी ॿिया बि खणी अचो। ख़ैर आहे को मसलो न आहे। गजा पिया दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढा पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असांजे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह मथे घुरायो। चौथे आसमान ते ईसा अलैहिस्सलाम मौजूद आ। तव्हां त चओ था असांजो नबी शान में मथे आ। जे तव्हां जो नबी मथे आ कॾहिं तव्हां साबित करे ॾेखारियो त तव्हां जो नबी बि ईअं मथे वियो हुजे जीअं असांजो नबी ईसा अलैहिस्सलाम वियो। असांजो नबी चौथे आसमान ते आ। जे तव्हां जे नबी बि कॾहिं ईअं मथे सैर सफ़र कयो हुजे त तव्हां ॿुधायो जेकॾहिं मेराज वारो सफ़र हुज़ूर जो न थिए हा त ज़रूर असां खां सवाल कनि हा। पर हुज़ूर खे मेराज थियो तो उन्हनि जो एतराज़ भी ख़त्म। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते असांजो नबी अर्श इलाही खां मथे। बना आसमा मंज़ले इब्ने मरियम बना आसमा मंज़ले इब्ने मरियम गए लाम का ताजदारे मदीना। चो सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती भी चवन हा असांजे नबी मूसा अलैहिस्सलाम के तूर ते अल्लाह पंहिंजे तजल्ली जो नज़ारो इनायत फरमायो। अल्लाह जे अनवारो तजल्लियात जो मुशाहिदो करण जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते पहुता। उन अल्लाह जे तजल्ली जो नज़ारो कयो मुशाहिदो कयो। भला असांजे नबी मूसा कलीमुल्लाह के अल्लाह जी तजल्ली त नसीब थी। अल्लाह जे अनवारो तजल्लियात जी ज़ियारत थी। अल्लाह जे तजल्ली जो मुशाहिदो फरमायो। तवां ता चो असांजो नबी मथे आ। भला तवां जे नबी कदे एड़ो मुशाहिदो कयो जे कदे हज़रत हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के मेराज जो सैर न थे हा अल्लाह दीदार जे ला न घुराए हा उन्हनि जो एतराज बचा हुजे हा। पर जडे हुजूर जो मेराज जो सफर थियो त हाणे न को एतराज करे सगन न को सवाल असांजे मथां उथारे सगन। असां चई सघूं था मूसा अलैहिस्सलाम त सिर्फ तजल्ली ॾिठी मदीने वारे के त अल्लाह पंहिंजे ज़ात जो दीदार करायो। यही समा था
के साथ रहमत खबर ये लाया के चली ये हजरत। सुभान अल्लाह चो घड़ी खन निभायो घणो टाइम कोंधो वठा तहां जो ॾाढा सुभान अल्लाह चो। यही समा था के साथ रहमत खबर ये लाया के चली ये हजरत। यही समा था के साथ रहमत खबर ये लाया के चली ये हजरत। तुम्हारी खातर कुशाद हैं जो कलीम पर बंद रास्ते थे। जो सुभान अल्लाह। हजरत मूसा अलैहिस्सलाम बराबर अल्लाह जे तजल्ली जो मुशाहिदो कयो पर दीदार मुस्तफा हुजूर अल्लाह जे ज़ात जो दीदार मूसा अलैहिस्सलाम के बिको न मिलियो जेकॾहिं मदीने वारे के मिलियो। मूसा अलैहिस्सलाम के तो सिर्फ कलाम मिलियो। कलाम अल्लाह उन सां बग़ैर कंहिं पर्दे जे फरमायो ऐं अल्लाह जे तजल्ली जो अल्लाह जे नबी मुशाहिदो फरमायो। असां जे नबीअ खे अल्लाह कलाम बि अता फरमायो तो मदीने वारे के दीदार बि अता फरमायो। तबारकल्लाह शान तेरी तुझे को ज़ेबा है बेनियाज़ी। तबारकल्लाह शान तेरी तुझे को ज़ेबा है बेनियाज़ी। कहीं तो वो जोश ललतरानी कहीं तकाज़े विसाल के थे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह कुरान में फरमायो वलम्मा जा मूसा लिमीक़ातिना। हज़रत मूसा अलैहिस्सलाम असां जे वायदे ते आयो। मूसा अलैहिस्सलाम आयो अल्लाह जो नबी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे अल्लाह फरमायो इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी मां पंहिंजे रब ॾे वञा थो। मूसा कलीमुल्लाह जे लाइ अल्लाह फरमायो मूसा अलैहिस्सलाम हली आयो। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम भी फरमायो मां वञा थो अल्लाह जे तरफ पर हुजूर जे ला अल्लाह ये कोन फरमायो तो हुजूर आया या हुजूर फरमायो मां रब ॾे वञा थो। हे मूसा कलीमुल्लाह जो मकाम अल्लाह जे वायदे ते हली आयो। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह भी हली आयो पर अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह पाण फरमायो सुबहानल्लज़ी असरा। हुजूर जे लाइ अचण जी ॻाल्हि या वञण जी ॻाल्हि अल्लाह कुरान में कोन बयान फरमाई। अल्लाह त इहो फरमायो त मां रब जी ज़ात पाक आ जो पंहिंजे हबीब खे मां रब पाण सैर करायो। ओरे मूसा अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह फरमायो मूसा अलैहिस्सलाम आयो। इब्राहिम खलीलुल्लाह जे लाइ अल्लाह फरमायो इब्राहिम चयो मां वञा थो। हुन फरमायो मां वञा थो रब ॾे। हुन फरमायो त अल्लाह ताला हुन जे लाइ फरमायो त मूसा अलैहिस्सलाम फरमायो त आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हुजूर जो वारो आयो त अल्लाह ताला फरमायो मां रब पंहिंजे हबीब खे पाण सैर करायो। अल्लाह जे ज़ात जे मुशाहिदे जो दर जेको आहे वो हुजूर खोलियो। चो सुभान अल्लाह। आला हज़रत ये गल के यही समा था के साथ रहमत खबर ये लाया के चली ये हजरत। सुभाणे ता सुभान अल्लाह चो मां तकीरा जो कया ठीक है यो मुआयदो था कयूं जो चवणी आ तो चो सुभान अल्लाह। यही समा था के साथ रहमत खबर ये लाया के चलिए हजरत। तुम्हारी खातर कुशाद हैं जो कलीम पर बंद रास्ते थे। गिरोड़ी साहब दो ना हजरत मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी
रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम हो, खाली आलिम न, वॾो मुनाज़िर हो। पहिरियां सख़्त हो तबियत में, अञा पीर कोन वरतो हुई, मुरीद अञा कोन थियो हो। लोहारी वारे बुजुर्ग जो वेठो आहे पंहिंजे मकान ते, पोइ लोहारी वारे बुजुर्ग जा मुरीद वेंदा पंहिंजे मुर्शिद ॾे, उन इलाइक़े मां जिथे गुरोड़ी साहब हुयो। मौलवी तो हुयो न, ऐं मिजाज में कुछ सख्त हुयो। माण्हू वेंदा उन बुजुर्ग लोहारी वारे ॾे, ख्वाजा मोहम्मद ज़मान लोहारी वारो रहमतुल्लाह अलैह, त पोइ हुननि खे टोकींदो, काॾे था वञो, छो था वञो, ईअं ई चवंदो हुयो। सुन्नी मता सम्झो तो को वहाबी नारो पासो, तॾहिं इहे निबागा हिते हुया ई कोन। हाणे त सही मण थी आहे, अल्लाह पनाह में रखे। हिकिड़ो फ़कीर पे वियो लोहारी वारे बुजुर्ग ॾे, चीज़ हेॾे अचे ॾे आयो, काॾे थो वञी, वञा तो मुर्शिद जी ज़ियारत जे लाइ। फ़कीर वेंदा हा, पंध वेंदा, अॼु बि के जमातूं वेंदियूं आहिनि दरगाह शरीफ, पीर साईं जे दरगाह ते बि वेंदियूं आहिनि, ऐं हज़रत गौसुल आलमीन जे दरबार में अॼु ताईं कई माण्हू पंध वेंदा। अक़ीदत आहे हुननि जी पंहिंजे मुर्शिद सां, त प्यादा वञो, हुजणु घुरिजे। अल्लाह जे वलीअनि सां जेतिरी मुहबत हूंदी न, अल्लाह बि उन्हनि सां एतिरी मुहबत कंदो आहे जेतिरी अल्लाह जे वलीअनि सां जन जी मुहबत हूंदी। मिशकात शरीफ जी हदीस आहे, हुज़ूर फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू अॻियनि क़ौमुनि जी ॻाल्हि आहे, घरां निकितो, अल्लाह मलाइक खे मोकिलियो त वञ हिन खां पुछो त काॾे थो वञे। अवां पंहिंजे ॻोठ खां निकिता, वञूं था मुल्तान शरीफ हज़रत गौसुल आलमीन जे दरबार में, चओ सुभान अल्लाह। के निकिता त वञूं था हज़रत रोज़े धणीअ जे दरबार ते। माण्हू निकिरंदा आहिनि, हो बि निकितो ईअं, अल्लाह मलाइक खे मोकिलियो त रस्ते ते वञी हिन खां पुछो त काॾे थो वञे। फरिश्तो आयो इंसानी सूरत में थी, अला इला ऐन तुरीद, दरवेश काॾे निकितो आहे, काॾे थो वञी? जे उरीद अखली फी हाज़िहिल करिया, हिन ॻोठ में मुंहिंजो दीन जो भाउ रहंदो आहे, उन जे दीदार लाइ वञा थो। उन जो कर्ज़ थई छा जो ॾियण थो वञे? चई न, भला उन ते तुंहिंजो आहे, वठण थो वञी? चई इहा ॻाल्हि बि न आहे। पोइ चई न को ॾियण थो वञा, न को कर्ज़ को वठण थो वञा, लैन दैन जो को बि मसलो न आहे। गैर अन्नी अहबबतुहु फिल्लाह औ उहिब्बुहु फिल्लाह, मामलो सिर्फ़ इहो आहे त मां उन सां अल्लाह कारण मुहबत कयां थो। तव्हां सां बि अल्लाह जे वलीअनि सां जेका मुहबत कयूं था, उहा ख़ुदा कारण मुहबत कयूं। गौसुल आलमीन जा मुरीद आयो, हज़रत गौसुल आलमीन सां मुहबत कयूं था अल्लाह कारण। शाह रुकन आलम नूरी हुजूरी सां मुहबत कयूं अल्लाह कारण। अली हजवेरी सां मुहबत कयूं अल्लाह कारण। सैयदना गौसे आज़म सां मुहबत कयूं अल्लाह कारण। हज़रत रोज़े वारे सां मुहबत कयूं अल्लाह कारण। बिटाई साहब सां मुहबत कयूं अल्लाह कारण। मखदूम सरवर नूह सां मुहबत कयूं, उहा बि अल्लाह कारण। लोहारी वारे सां मुहबत अल्लाह कारण। मलाइक उनखे चवे थो जे अल्लाह कारण मुहबत जे जज़्बे जे तहत तूं न जे दीदार ला वञींदो, पोइ ॿुध मां तोखे ॿुधायां थो, मां इंसान न आहियां, इन्नी रसूलुल्लाह इलैक, अल्लाह जो मोकिलियल कासिद आहियां। मां तोखे ॿुधाइण आयो आहियां, जेतिरी तूं उन सां मुहबत करीं थो, अल्लाह बि तोसां एतिरी मुहबत फरमाए थो। जेको खुदा जो महबूब थियण चाहे थो, खुदा जो प्यारो थियण चाहे थो, अल्लाह मूंसां मुहबत फरमाए। अल्लाह जे वलीअनि सां मुहबत करे, अल्लाह पाण उन सां मुहबत फरमाए थो। हिननि झलियो त न वञो, तव्हांजो ईमान थो वञे।
हुजूर फरमायो तो जेतरी मोहब्बत अल्लाह जे दोस्तन सा आहे पंहिंजे दीनी भावरन सा आहे दीन जे बुनियाद ते जेका जैसा तवा जी संगत आहे जेतरी तवा उन सा मोहब्बत कयो था अल्लाह ओतरी तवा सा मोहब्बत फरमाए जे अंदर में जेतरी मोहब्बत आ अवां जे अंदर में केतरी आ खुदा जे दोस्तन जी मोहब्बत मुखे खबर ना है मुझे अंदर में केतरी अवां के खबर ना है पर पंहिंजी सब के खबर आ त जेतरी असां जे अंदर में मोहब्बत आ तवा एतरा वरी अल्लाह वट महबूब आयो ऐं जे आहे ई न माण्हुनि खे झले त न वञो कुछ कोन रखियो आ उन्हनि जे आस्थाननि ते पक्का समझो तू अल्लाह जे वलियन खां झली ऐं उन्हनि जे मोहब्बत खां झली उन्हनि जे आस्थाने दरबार ते वञण खां तू झलींदो माना तुझे अंदर में अल्लाह जे उन्हनि वलियन खुदा जे उन्हनि दोस्तन सां मोहब्बत लाहे त पोइ तो वटि अल्लाह वटि बि का मोहब्बत कान्हे तुंहिंजे लाइ अल्लाह वटि बि का मोहब्बत न आहे अल्लाह वटि उहे ई महबूब आहिनि जेके अल्लाह जे महबूब बंदन सां मोहब्बत कंदा आहिनि गिरोड़ी साहब चुस वने थो काडे चे लुआरी वारे जी हाणे वञो लुआरी वारे खां बुधरे खां हिकिड़ो मुंहिंजो सवाल पुछजां चईं ॿुधा रस्ता असांजा तू तपाए छॾिया आहिनि जॾहिं था अचूं टुकींदो ॿुधाए सवाल जे सवाल इहो आहे गिरोड़ी साहब चयो लुआरी वारे बुधरे खां पुछजां त मेराज वारे रात नबी करीम अलैहि सलाम मथे विया हुजूर मेराज करे वापस मोटी आया दर मुस्तफा खोलियो यो दर बंद थी वियो या अञा खुलियल आहे चो सुभान अल्लाह यो मथे वञण वारो दर बंद थी वियो या अञा खुलियल आहे पुछूं अचजां पंहिंजे मुर्शिद खां चईं हाज़ुर फ़कीर वियो लुआरी वारे बुजुर्ग जो वनी दीदार कयई पर फकीर खां गिरोड़ी साहब वारो सवाल ही विसरी जेतरा दी रहणो उस बुजुर्ग वट रहो हाणे ख्वाजा मोहम्मद जमान लुआरी वारे बुजुर्ग रहमतुल्लाह अलैह खां मोकलाए मुरीद निकरे थो सही इजाजत मां वञा थो बुजुर्ग चो सबा वने थो तोखे मोकला पर गिरोड़ी जो तो सवाल ही कोन पुछो कोन सुभान अल्लाह चयो अरबी में गालाया फारसी में या वरी शुरू कया इंग्लिश में पो मता समझो सिंधी समझो ता ॾाढा सुभान अल्लाह चयो काथे गिरोड़ी साहब सां गाल थी उन जे फकीर जी किथे लुआरी वारो बुजुर्ग पर अल्लाह जे वलियन के या नूरानी नजर मिलियल उहा फिरासत वारी नजर मिलियल बुजुर्ग ॾिसी वरतो त मुंहिंजे मुरीद सां गिरोड़ीअ जो कहिड़ो मुकालमो थियो गुफ्तगू थी भला हलंदे ॿी ॻाल्हि ॿुधी जजो इमदादुस सुलूक आ रशीद अहमद गंगोही साहब जो किताब उन इमदादुस सुलूक में गंगोही साहब लिखियो आ त मुरीद जो मुर्शिद जो जिस्म मुरीद खां परे हूंदो आ पर मुर्शिद जो रूह मुरीद जिथे हुजे उन सां गॾु हूंदो आ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे न सुभान अल्लाह चओ ओ पंहिंजे पेर ते बीहंदा कोन वॾड़ा लिखी विया त पुछां बीहंदा ई कोन असां कयूं मेराज जी ॻाल्हि ठग के एतराज़ जिता हुजूर के नाज़र हाज़िर नाज़िर मनो था माना मेराज मनो ही न था छो त हाज़िर नाज़िर त मेराज छाजो ऐं जे हाज़िर नाज़िर हुजूर त हिजरत छाजी जे हुजूर हाज़िर नाज़िर त तहां मुसल्ले ते भी चौथा नमाज पढ़ायो अरे हुजे सही समझ असांजे अकीदे जी खबर त पोइ एतराज़ कन असांजो इहो एतराज़ तव्हांजो तॾहिं ठहे जॾहिं असांजो अकीदो पहिरियां ॿुधो उनखे समझो तंहिंखां पोइ एतराज़ कयो असांजो अकीदो आहे
तो हुजूर जो जिस्म मुबारक मदीने तैयबा में गुंबज खिजरा में। सुभान अल्लाह चओ। रूहानियत हुजूर जी कायनात जे ज़रे ज़रे में मौजूद है। जोर सां सभई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। जिस्म मदीने में, रूहानियत हर जाए ते। नमाज छाते हुंदी आ रूह ते जिस्म ते। अब जाते हुंदी आ जिस्म ऐं रूह गॾु हुजन। असां जा मुसले ते भी नमाज पढ़ंदा न भागा। हुजूर जे करे जिस्म सां असां वटि मौजूद अचन त अची सघनि था, पर असां जो अक़ीदो ही आ त हुजूर पंहिंजे रूहानियत सां असां वटि मौजूद आहिनि। जिस्म सां हुजनि त पोइ असां मुसले ते कीअं बीहूं? पोइ त मुसले ते मुस्तफ़ा ई बीहंदा। चओ सुभान अल्लाह। नमाज रूह ऐं जिस्म ते आहे, तंहिं करे तव्हारो एतिराज़ ई अजायो। असां जेको चवंदा हुजूर जी हिजरत थी आहे, उहा हुजूर जे जिस्म जी हिजरत थी। चओ सुभान अल्लाह। हाज़िर नाज़िर मुस्तफ़ा रूहानियत सां। चओ सुभान अल्लाह। मेराज जेको मुस्तफ़ा जो थियो, तू दो जे करे मके मां निकता ऐं बैतुल मक़दस वया त वरी मके में न आहिनि, वरी बैतुल मक़दस मां निकता मथे वया त माना हेठ न आहिनि। ओ अकुल जा दुश्मनो, हुजूर हाज़िर नाज़िर आहिनि रूहानियत सां। मेराज मुस्तफ़ा जो मथे थियो आहे जिस्म मुबारक सां। चओ सुभान अल्लाह। हुजूर जो हितां खां हुत वजन जिस्म मुबारक सां आहे। जिस्म ऐं रूह सां गॾु हुजूर मके खां बैतुल मक़दस में पहुता, जिस्म ऐं रूह सां गॾु बैतुल मक़दस खां आसमाननि जो सफ़र थियो। हुजूर सिदरा ते पहुता, अर्श ते पहुता, लामकान वञी अल्लाह जो दीदार करे आया त पंहिंजे जिस्म ऐं रूह सां गॾु वया। ये मेराज मुस्तफ़ा जो जिस्म सां थियो आहे। अक़ीदो असांजो जेको रूहानियत वारो आहे, हाज़िर नाज़िर वारो आहे, उहो आहे रूहानियत जे लिहाज़ सां। बाक़ी रहियो जिस्म सां अचण त हुजूर ते पाबंदी न आहे, मुस्तफ़ा जिस्म सां बि अची सघनि था। थोरो सुभान अल्लाह ॾाढा चओ। थानवीअ जो वियो ॾाढो मरी, रोजानो कबर मां उथी मिठाई जो दॿो खणी घर पंहिंजे ईंदो। थानवी साहब जो ॾाढो, पाण थानवी लिखे थो, उनजी अशरफ सवाने खे खणो। ये तो ॾाढो मुंहिंजो मरी रोजानो ईंदो, मिठाई बि खयूं अचे। जे थानवीअ जो ॾाढो मरण खां पोइ रोजानो अची सघे थो, मञी थो, तो पोइ तोखे मञणु घुर्जे त अल्लाह जा जेके वली आहिनि, असांजा जेके मुर्शिद आहिनि, उहे बि विसाल खां पोइ पंहिंजे मज़ार मां ॿाहिरि अची सघनि। ऐं मेराज वारी ॻाल्हि त ॻाल्हियूं हुननि जूं सभु ख़तम करे छॾियूं त अंबिया अलैहिस्सलाम मज़ारुनि में बि आहिनि त बैतुल मक़दस में मुस्तफ़ा जे इस्तिक़बाल जे लाइ हुजूर जे पुठियां नमाज पढ़ण जे लाइ बैतुल मक़दस में मौजूद आहिनि। चओ सुभान अल्लाह। ख़ैर मूं ॻाल्हि पे कई गंगोही वारी, हुन चयो त जिस्म मुर्शिद जो हिक जाइ ते हूंदो आहे, बाक़ी परे हूंदो आहे मुरीद खां, बाक़ी रूह जेको हूंदो आहे मुर्शिद जो मुरीद सां गॾु हूंदो आहे। आवाज करे मुर्शिद जो रूह मुरीदन सां गॾु थी सघे थो त पोइ मदीने वारे जी रूहानियत पंहिंजे उम्मत सां गॾु छो को नथी थी सघे? मुर्शिद जे रूह मञण में तोखे शिरक भी नथो नजर अचे, बेदत भी नथी नजर अचे, तोहारी तौहीद भी मुतासिर कान थी थिए। बाक़ी जेकर असां ॻाल्हि कयूं त पोइ साईं इस्लाम खां बि ॿाहिरि असांजी तौहीद भी हली वञे, वहदानियत वारो अक़ीदो भी हलियो थो वञे। जे तव्हांजे मौलवीअ लिखियो आहे ऐं उन जे लिखण ऐं मञण सां उन जे तौहीद जे अक़ीदे में फ़र्क़ु नथो अचे त पोइ असांजे अक़ीदे में फ़र्क़ु नथो अचे। भली लुवारी साहब लुवारी में हुजे ऐं उन जो मुरीद गुरड़ी साहब वटि हुजे, जिस्म त बुज़ुर्ग जो पंहिंजे जाइ ते आहे, पर रूह मुरीद सां गॾु आहे। अव्हां जे मौलवीअ जे लिखण जे मुताबिक़ असां त हुए मञूं। पुट गुरोड़ी साहब जो त सवाल रहिजी वियो, उहो त कोन पुछी, चइसि हा महिरबानी करे इहो ॿुधाइजो गुरोड़ी मूंखे छॾींदो ई कोन। वेंदुसि गुरोड़ी साहब रस्ते में वेठो आहे, पुछा कंदो
पाण फरमायूं तॾहिं त मूं तोखे चयो आहे हाणे गिरोड़ी साहब तोखां सवाल इहो कयो आहे त हुजूर जो मेराज जे राति मथे विया मेराज जो सफ़र फरमायो हुजूर त दीदार करे मोटी आया हाणे इहो दर मथे वञण वारो बंदि या खुलियल चीज़े सवाल इहो कयो अथई हज़रत लुआरी वारे रहमतुल्लाह ने फरमायो पुट वापस वञी गिरोड़ी साहब खे ॿुधाइजां दजले दरिया जे मथां बगदाद जे खलीफे पंहिंजे लाइ गुज़रण जे लाइ पुल ठहराई ज़ोर सां सुभान अल्लाह चओ बुज़ुर्ग मिसाल ॾेई हुनखे सम्झाए थो दजले जे मथां बगदाद जे खलीफे पंहिंजे गुज़रण जे लाइ पुल ठहराई जेका दजले जे ॿिनि किनारनि खे पाण में मिलाए थी बादशाह ठहराई पंहिंजे लाइ पर अकेलो पाण कोन गुज़रियो ठही बादशाह जे लाइ ठही वक्त जे खलीफे जे लाइ पर गुज़र रुगो खलीफे जो कोन थो थिए ॿियनि जो बि गुज़र थियो बादशाह खलीफो गुज़रियो पंहिंजे हैसियत में ॿिया पुठियां उन जे गुज़रिया के नौकर जे हैसियत में के खादम जे हैसियत में के खलीफे जे हुक्म हैसियत में के रायत जे हुक्म में पर पुल ठही बादशाह जे लाइ वक्त जे खलीफे जे लाइ गुज़रन ॿिया बि था उहा पुल अॼु ताईं बाक़ी आहे टुटी नाहे जियां उहा वक्त जे खलीफे पुल ठहराई अॼु सूदी मौजूद आहे उतां माण्हू हलन घुमन था अचन वञन था इहे मदीने वारे मकान खां ला मकान ताईं जेका मथे वञण जी पुल हुजूर ॿधी विया हिन जहान खां हुन जहान ताईं मकान खां ला मकान ताईं हुजूर जेको पुल जो रिश्तो कायम करे विया पुल हुजूर रखी विया आहिनि जियां हुआ पुल बगदाद में बाक़ी आहे तियां मथे वञण जे लाइ हीअ पुल बि अॼु ताईं बाक़ी आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह वारनि जा जवाब ईअं हूंदा पर गिरोड़ी साहब ॿुधजां हुजूर त विया पंहिंजे शान सां पंहिंजे शान सां सुजागी में विया हाणे इन सुजागीअ जे रस्ते मथे केर बि न वञी सघंदो छो त सुजागी इन जिस्म सां मथे वञी अल्लाह जो दीदार करे अचण इहो सिर्फ़ आमिना जे लाल जी ख़ुसूसियत आहे ॿियो सुजागी में इन जिस्म सां ए ज़ाहिरी उनसरी जेको वजूद आहे ये उनसरी जेको जिस्म आहे जेको अनासर अरबा खां ठहियल आहे चइनि उनसरनि खां ठहियल आहे इन जिस्म सां मथे केर वञी अल्लाह जो मुशाहिदो करे अचे अल्लाह जो दीदार करे अचे ख़ुदा जी ज़ियारत करे अचे ये केर नथो करे सघे छो त इहो सिर्फ़ हुजूर जी ख़ुसूसियत हुई इहा सिर्फ़ मुस्तफ़ा जी ख़ुसूसियत आहे जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मेराज जे रात अल्लाह जो दीदार करे आया ॿियो ईअं केर नथो करे सघे हाणे जंहिंखे थींदो उहो उनखे कशफ जे दुनिया में थींदो ख्वाब में दुनिया में थींदो बाक़ी हुजूर जेका पुल ॿधी विया सा ख़त्म न आहे पुल आहे पर सुजागीअ में हुजूर नथा गुज़रिया ॿियो सुजागी में कोन गुज़री सघंदो ॿियो कशफ जे दुनिया में गुज़रंदो मुकाशिफे जे आलम में वेंदो या निंड में अल्लाह जो दीदार करे सघंदो बाक़ी सुजागीअ सां त पोइ सिर्फ़ हुजूर जी ख़ुसूसियत हुई गाल समझ में आई तो सुभान अल्लाह चओ फकीर मोटी आयो गिरोड़ी साहब बैठो आ दे खबर सवाल मुआरो पुछी है साईं मुखां त विसरी हो पर साईं मुखे याद जार आयो सवाल मां ही पुछो आ तो ही पुछो साईं ही जवाब ॾिनो आ गिरोड़ी साहब चुप थी गुरु साहब खामोश थी जियां बाज ताईं वेठो इंतजार में तो यार जी गाल कई दे तुआरे मुर्शिद जो जो जवाब है ना वो मुझे दिल ते ठकी मुझे दिल सा ठकी पियो आ हाने मुरीद थींदुस त तुंजे मुर्शिद लोहारी वारे जो थींदुस
पो उता गिरोड़ी साहब देखतो ऐं ख्वाजा मोहम्मद ज़मान लुहारी वारे रहमतुल्लाह अलैह जो मुरीद थियो बुजुर्ग तसर्रुफ भी ॾेखारियो पर उन सां गॾो गॾु उनखे उहा इल्मी ॻाल्हि बि समझाई जंहिंजे मुंझारे में गिरोड़ी साहब हुयो अल्लाह जो कामिल वली हुयो तसर्रुफ भी ॾेखारे गिरोड़ी साहब खे जवाब भी मिली वियो मुंझारो बि उनजो ख़त्म थी वियो पो इन कशफ जे दुनिया में मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो निंड जे आलम में अल्लाह वारनि खे दीदार थींदा रहा तॾहिं त अल्लाह वारा पंहिंजी पूरी ज़िंदगी इन में गुज़ारींदा रहा त अल्लाह जे ज़ात जो दीदार थे ख़ुदा जे ज़ात जो मुशाहिदो थे पोइ जेके मुरीद हूंदा हा फ़कीर हूंदा हा उन्हनि खे बि पंहिंजे दरबार ते उन मंज़िल ते पाण पहुचाईंदा हा उन्हनि खे त मुशाहिदो थींदो हो पर फ़कीरनि खे बि मुशाहिदा कराए छॾींदा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत गौसुल आलमीन जो तो वो शान आ मीर अली शेर काने ठट्टे वारे मेयारे साल काने तरीक़त में लिखियो आ जॾहिं हुजूर मेराज जे रात मथे विया चो सुभान अल्लाह महीनो मेराज जो ॻाल्हि बि मेराज जी आ त उन सां जेका लाग्या पियल ॻाल्हि आहे उहा बि मां तव्हां जे अॻियां बयान थो कयां चो सुभान अल्लाह सिदरा चइबो आहे ॿेर जे वण खे सत्य आसमान ते जेका मथे बीठी आहे जंहिंजे करे सिदरतुल मुंतहा चइबो आहे सिदरतुल मुंतहा माना हेठी दुनिया जी इंतहा हेठि दुनिया मथे वरी ॿियो आलम शो ॿेर जो वण बीठो आहे उन ॿेर जे वण में हिकड़ी कमीसा जुब्बो आ पहराणा टंगियो पियो आ लुॾे थो पियो हीअं फर फर लगी पई आहे जी हवा लगंदी आहे न कपड़ा हलंदा आहिनि कपड़ो हले थो दिबिल केरा छाजो पहरान या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे उम्मत जो एक अल्लाह जो प्यारो बानो इंदो एतरो त जिक्र कंदो एतरो त जिक्र कंदो जो उन जे जिक्र जे हरारत जे करे जेको बाद में कंदो पहिरियां लुडी रहियो आ केड़ो जिक्र ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के अर्ज कयो मौला मुखे एड़ो वजीफो बुधा रुगो मां पढ़ा बियो कंहिंखे वो न हुजे अल्लाह फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज कयो मौला इहो त आम ज़िक्र आ सॼी दुनिया दी करे मूं चयो ख़ास हुजे मूसा अल्लाह फरमायो मिशका शरीफ जी हदीस आ प्यारा मूसा 7 ज़मीनूं 7 आसमान मीज़ान जे हिक पुड़ में रखिया वञन ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो मीज़ान जे बे तराजू जे बे पुड़ में रखजे त 7 ज़मीनुल 7 आसमानन खां ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो वज़नी हूंदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ मुंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे उम्मत जो अल्लाह जो दोस्त हूंदो, अल्लाह जो वली हूंदो, एतिरो त ज़िक्र कंदो जो ज़िक्र जे हरारत जे करे उन जो जुब्बो कमीस पहिरियां सिदरतुल मुंतहा सिदरा वारे वण में हली रहियो आ, हरकत में आ, जुंबश में आ। उन अवां जे उम्मत जे वलीअ जो नालो हूंदो गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी। ॾाढा सुभान अल्लाह। जंहिंजे ॾाॾे जो मक़ाम ही हो त पोटे जो मक़ाम छा हूंदो? ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हज़रत शाहरुख ने आलम नूरी हुजूरी रदी अल्लाह ताला अन्हु जेके पुट आहिनि हज़रत गौसुल आलमीन जा, अबा गौसुल आलमीन चओ सुभान अल्लाह। अञा ॾाढा ख़बर आहे न, पंहिंजे पोटे जो ख्याल रखियो, मज़ार होॾे ठहरायूं, चओ सुभान अल्लाह। ईअं न ॾाढा बुलंद आवाज़ सां त मुंहिंजे पेरांदी खां उनखे कढो होॾे रखो। अबा हुयो त पोटो न, साईं त ॾाढो हो ज़ाहिर आहे। औलाद जो अदब ईअं कोन रखियो वेंदो आहे, लाज़िमी बि न आहे, ज़रूरी बि न आहे, पर हुन जवान जो मक़ाम आहे, हुन जो रुतबो आहे, हुन जो शान आहे। ॾाढे हुजण जे बावजूद फरमायूं त पेरांदी खां न ॿी जाइ ते खुदा उन्हनि जे मज़ारुनि जे मथां करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। तव्हां असां अहले सुन्नत व जमात वारा अक़ीदत जे अंदर उन्हनि सां मुतअल्लिक़ आहियूं, उन्हनि जा मुतवस्सिल आहियूं। जे बि तरीक़े जो जेको भी बुजुर्ग आहे, सुरवर्दी सिलसिलो आहे, हज़रत गौसुल आलमीन जो नक्शबंदी सिलसिलो आहे, ॿियनि बुजुर्गनि जो शाह नक्शबंद जो क़ादरी सिलसिलो आहे, हज़रत गौसे आदम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो चिश्ती सिलसिलो आहे, हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जो मुंहिंजा मुर्शिद हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा हा, सिलसिला सभिनीनि जा अलॻि आहिनि, सिलसिला समूरनि जा जुदा आहिनि, पर तमाम अल्लाह जा वली हिक जिस्म ऐं जान वांगुरु आहिनि। हिक जिस्म हिक जान वांगे तमाम अल्लाह जा वली आहिनि। तंहिंजे करे हर अल्लाह जे वलीअ जो असांखे अदब करणो आहे। सिलसिलो कंहिंजो बि हुजे, कंहिंजो बि मुरीद हुजे, पर हर बुजुर्ग जो हुनखे अदब करणो आहे। पीसे रोज़े वारा फरमाईंदा आहिनि जेको ॿिए जी गिला कंदो ईअं सम्झो पंहिंजे मुर्शिद जी गिला थो करे। गिला कंहिंजी नाहे करणी, गीबत कंहिंजी नाहे करणी। मुरीद असां जंहिंजा बि आहियूं, अक़ीदतूं असांजो मुरीदनि वारियूं उन्हनि सां ई वाबस्ता आहिनि, पर अदब हर बुजुर्ग जो करणो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात वारा तमाम बुजुर्गान दीन जो मशाइख़ उज़्ज़ाम जो अदब करण वारा आहियूं, तो छो त असां अदब वारी जमात आहियूं। अल्लाह ताला खां दुआ है, अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। ऐं जन दोस्तन हिन जलसे जे अंदर मदू कयो, मूंखे दावत ॾिनी, मां उन्हनि जो मशकूर आहियां। अल्लाह ताला उन्हनि सभिनी जी हालत रहम ऐं करम फरमाए, सभिनि खे दारनि जूं सआदतूं नसीब फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।